मधे जी शहर अंदर चोरियूं फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल हुजण बैदि SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई मधे जी शहर जो दौरो कयो। मधे जी शहर जे दौरे दौरान मुख़्तलिफ़ रोड रस्तनि खां शहर अंदर चोरियूं फुरूं धाड़ा लॻंदड़ दुकान मालिकनि सां मुलाक़ात करे चोरी ऐं फुर थियल मोटर साइकिलूं रोक रक़म ऐं फुर थियल सामान वापसि कराए ॾियण जा आसरा ॾिना। जंहिं बैदि मधे जी थाणे ते वेही अवाम जा मसइला ॿुधी फौरी तौर ते हल करण जूं हिदायतूं पिणु जारी कयूं। थाणे अंदरि शहरिन SHO मधे जे ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया, जिते SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ॾोहनि ते कंट्रोल कराईंदड़ SHO मुक़ररु करण बजाए साॻे SHO मधे जी उषाक्षर खे रवायती छंड पटे अवाम जा जल्द मसइला हल करण जी हिदायत सां गॾु 10 ॾींहनि अंदरि सभु चोरियूं वापसि करण जा हुकुम जारी कया। उन मौक़े ते SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर अंदरि जुआ मंशियात आकड़ा पर्ची हलण जूं शहरी औरतूं बि WhatsApp ते शिकायतूं ॾियनि थियूं। हिन पंहिंजे पुलिस जे लाइ चयो त जेकॾहिं मंशियात बंदि न कई वई त तव्हांजा रिहाट हूंदा ऐं मां ॿीहर मुख़्तलिफ़ वेस पहिरे मधे जी शहर में ईंदुसि। SHO ऐं DSP शहरुनि जा रोज़ानो जे बुनियाद ते मसइला हल करे मूंखे आगाह कनि। हिन चयो त जेकॾहिं मधे जी पुलिस कमु न कंदी त आउं हितां ॾोहारी ऐं चोर गेले गिरफ़्तार करे वेंदुसि। हिन वधीक चयो त क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ क़दम खंया आहिनि, जल्द उन्हनि ते कंट्रोल कयो वेंदो। यही तो ॻाल्हि हाणे मां SHO खां पुछंदुसि न त मां पुराणी हो चवंदो कोन्हे FIR कटाए ॿियूं तव्हां न कढंदो मां पुलिस खे चवंदो FIR कीअं त मूंखे सुकून आहे, मां भॼंदो आयो आहियां। बि आहे अहिड़ो मसइलो न आहे त फारिग न आहियो आया छा जे लाइ तव्हांजो जेको सालनि खां मसइलो हलंदड़ आहे इन जी जिंद छॾाईंदासीं। मसइलो कोन्हे उनखे ॾींदा कोई उथंदा रोज़ लाइ करिणो छा आहे। तव्हांजो CCTV कैमरा लॻल आहे तो आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़ मधे जी।